नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्वीट ते पंहिंजो ई रिकॉर्ड पाण तोड़े छॾियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी सदारत दौरान सरगर्मियुनि ऐं अंगनि अखरनि जो तजवीज़ कंदे इदारे फैक्टिबा डॉक्स SA जे जारी कयल रिपोर्ट मूजिबि सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे पसंदीदा सोशल मीडिया जी वेबसाइट ट्वीट ते हिकु ई ॾींहुं सभ खां वधीक ट्वीट ऐं रीट्वीट्स करण जी सदारती रिकॉर्ड हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो नाले करे छॾियो आहे। अमेरिका वक़्त मूजिबि शाम जो 4:25 ताईं अमेरिकी सदर ट्वीट ते 125 ट्वीट्स ऐं रीट्वीट्स कया, जेके कंहिं बि मुल्क जे सदर जे तरफ़ां हिकु ॾींहुं में ट्वीट्स जी सभ खां वधीक तादाद आहे। ट्रंप इन दौरान सभ खां वधीक वीडियोज़, पैगाम, तस्वीरूं शेयर कयूं जेके हिन जे ख़िलाफ़ जारी ख़ाज़ी जी कार्रवाई ख़िलाफ़ हुयूं। हुन खां पहिरीं इहो एज़ाज़ डोनाल्ड ट्रंप वटि हो जेको तक़रीबन हिकु महीनो पहिरीं हासिलु कयो हो, जॾहिं त हिकु ॾींहुं में 123 ट्वीट्स ऐं रीट्वीट्स कया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।